अव्हांजो नालो साईं? मिठो मिठो। जी हा जी जी। वल्द हाजी जेंदो वलद हाजी जेंदो। वल्द हाजी पंहिंजो हाजी मिठो वल्द सॼण सॼण ठीकु आहे माना 4 पीढ़ियूं थियूं। न हाणे हीअ 5 पीढ़ी असांजी मुंहिंजी थी 5 पीढ़ी 5 पीढ़ी ठीकु आहे जी साईं जी जी साईं। हिन खां अॻे जी जेका तवारीख़ अव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त असांजो ॻोठु कड़ियो गंवार आहे। कड़ियो गंवार। हा दे बंगार दे बंगार बंगार। जी हा कड़िए गंवार में दे बंगार आहे उन में असांजो ॻोठु आहे। उन में असांजी 150 एकड़ ज़ाती पंहिंजी माइटाणी बनी सिंधाबाद आहे। ठीकु आहे। पोइ को अहिड़ी वबा आई जंहिंमें असांजो मुसलसल शान सां व्यवस्था हुआसीं पोइ उतां खां लॾ पलाण करे शान जे हवाले सां असीं केजरिया वारी उमरकोट जी बस अची वेठासीं इते माना हिजरत करे लॾी अची हिते वेठा शान जी मार्फत। हा इहो जेको थोरो हिन ॻाल्हि खे सम्झो जेको तव्हां चयो न लूस वारी बीमारी इहा हिकिड़ी 1900 लूस वारी बीमारी हिकिड़ी आई 1918 वारी त कान जेको बमन वारी हिकिड़ी बमन वारी आहे। हा उनखां अॻु में हिकिड़ी आई जंहिंमें बला हुई बला जी बीमारी सिंध में थी जंहिंमें देवाननि जो दौरो सिखनि जो देवाननि जो घणो दौरो ऑफिसर जेके हूंदा हुआ इहे ई हूंदा हुआ उन वक़्त में। जी हा ठीकु आहे साईं। पोइ उन हवाले सां जीअं हिते पोइ शान विहारे छॾिया। उन वक़्तु शान जो वॾो कड़ो जी उन वक़्तु शान जो वॾो कड़ो हाशिम शाह जो पीउ जो नालो वरिसां छा उहो हाशिम शाह जो पीउ जेको सो उन वक़्तु हाशिम शाह जो वॾो हाशिम शाह दाबूद शाह जो ॾाॾो दाबूद शाह जो ॾाॾो दाबूद शाह जो ॾाॾो हींअर दाबूद शाह आहे न दाबूद शाह जो ॾाॾो जेको हो हाशिम शाह जो पीउ जेको हुनजो हले छा नालो उहो मूंखे ज़हन ते कोन्हे यादि मूंखे ज़रूरु हो पर हाणे विसरी वियो इलाही उते जी आबाद थिया उते जी आबाद थिया झाड़ा वाटर आहिनि जी हा हींअर उते आबाद ख़ासि केली ऐं दल आहिनि। ठीकु आहे उन जॻह ते आबाद थिया पोइ हलंदे हलंदे शान जेको सो 12 एकड़ समन जे नाले सां पट मंज़ूर कराए छॾियो ॾिनो छो त उन वक़्त में अंग्रेज़नि जो दौरो पट जो लाज़मी हूंदो हो भले आसास करे ॻोठ वधी विया आहिनि समन जे नाले सां ॻोठ पोइ ॿियूं क़ौमूं रहंदियूं समन जा असांजा 50 घर हूंदा हुआ पर सुठी पोज़ीशन पोइ पंहिंजे हिसाब सां 2 टे हुआ उन्हनि खे संभालियूं ॾिना पर मुंहिंजो चाचो सिद्दीक़ नालो हुनखे सॼी स्टेट जे मथां मैनेजर करे रखियो। पोइ जीअं कबीला ॾेतियूं ॾेतियूं पाण में हूंदियूं न ईअं हुयूं पर हिकिड़ो रिश्तो हिन जे ॻोठ में असीं हींअर आबाद आहियूं इन में असांजो थी वियो हिते सोटाड़ जे हिसाब सां सोट हिते बि समा वठा त माना हिकिड़ो संघ हिते ॾिनो वियो संघ ॾिनो वियो ऐं हिननि खां वरितो वियो उहा असांजी फुफी। पोइ उहा उन में रिश्तो विहां जेको थियो सो मुंहिंजे काके सिद्दीक़ जो थियो काके सिद्दीक़ जी मैनेजर हुयो। ठीकु आहे काके भले हाजी अलार खे जी शादी थियल हुई बाबे जी शादी कोन हुई उहा असांजी विच चाचो। पोइ असांजी बुआ जी शादी कराए ॾिनीसीं पोइ सिद्दीक़ उहा विहांयल गुज़ारे वियो वरी उते ई गुज़ारे वियो खिजरिया में। पोइ हीउ रिश्तो हिते रहियो पोइ मथां काके जे घर वारी जेका काके हाजी अलार खे जी उहा बि गुज़ारे वई त उन मां धीउ पुटु 2 थिया उहे बि गुज़ारे विया। पोइ चाचो तेसीं तक जेको सो 25 खां 30 साल जी उमिरि ताईं चोरी कंदो चोर पण नामी गिरामी चोर। नवाब शाह ओबड़ तारू नवाब शाह दादू उतां खां वाह में मेहूं चोराए हणंदा हुआ अची हितां कंदा हुआ लाड़ में ओबड़ तारू पाणी जो एॾो वॾो पाणी 1.5 मण जे वज़न सां पाणी हुनखे चेर खां मथे न वधंदो माना तारू ओबड़ तारू एतिरो चोर ऐं तारू ॿई ॻाल्हियूं हिसाब किताब उन वक़्त जे हिसाब सां चोरनि जी वॾी मशहूरी हूंदी। पोइ हिकिड़ी चोरी ते विया 2 दोस्त हिकिड़ो ॿियो हिकिड़ो पाण ढगा करणा जो हुन वटि कुता पालियल हूंदा माण्हुनि वटि पोइ कुतनि जी जोड़ी हुई जो चोरी करणु कोन ॾींदी पर कुतो एॾो हरामी हो जो माण्हू घोड़े ते उठिते खाई वेंदो। पोइ हीअ जन ॻोठ खे वेझा विया गोश्त वठी विया आवाज़ ते कुतो हलियो आयो तक़रीबन चौकड़ी लाम ते हाणे चई या त कुतो क़ाबू कर या त ढगनि जी जोड़ी खोल त ॿियो अमरा जेको गॾो साथी हुन चयो त कुतो मूंखां क़ाबू कोन थो खाई वेंदो कुतो तूं क़ाबू कर ऐं चोरिया हुजे तूं पोइ हिते निकिरी वञ गोश्त वियो छॾियो कुते जे गोश्त खुटो कुते हिन ते हमिलो कयो जो गोबाटो आयो त कपार खे अखियुनि जे विचां लॻो सभु ज़मीन में कुपियो कुतो उते पी वियो तीर लॻी वियुसि अहिड़ियूं चुंबूं कढियल किरड़ जा अहिड़ा गोबाटा रखंदा हुआ तिखियूं 2 पासे चुंबूं हूंदियूं ऐं अहिड़ा वरी चिटा हूंदा आवाज़ ते हणंदा उहो चुंब वञे हुन जॻह ते खुपंदी काठ जा किला ठाहियो हा साईं कुल्लो पर अहिड़ो जो फांसी वञे हिते हींअर 100 साल जी उमिरि में गोबाटो वञई ॼार में तक़रीबन घटि जेतिरो पवंदो हुई वॾी उमिरि हुई 100 तक़रीबन 28-29 साल जी उमिरि में गोबाटो हणायोसि हिते जब तूं गोबाटे चिटो ॼाण सां निशान करे ॼाण थोरी पोरी आहे किरड़ जो गोबाटो घड़ाए बाइका जे खुपी हथ सां कढणो
एॾी त ताक़त हुई पोइ हाणे जेको हिते वई ॻाल्हि था वञनि पहिरीं कयूं जी था। हा साईं पोइ हू सईदनि वारी बाद में पोइ अलॻि था करे जी वठूं। हा हिते जॾहिं अची आबाद थिया पोइ मदरसे वारी ॻाल्हि थी अचे, दीनी ॻाल्हि थी जी अचे, पोइ आयासीं हिते हिते अची त वियो। उते बि असांजो इहो क़ुर शरीफ़ पढ़णु चाचो असांजो ॾाॾे जो भाउ जेको ॾाढो परे हो उहो बि राति जो मतिलबु मग़रिब निमाज़ पढ़ी तंहिंखां पोइ को बि ओलिया क़ब्रस्तान हूंदा हुन ते वञी क़ुर खणी सॼी राति वज़ाफ़ पढ़ंदो, सुबुह जो इशराक पढ़ी त खाईंदो ऐं क़ुर जो यादि हाफ़िज़ हुयो। पोइ उन जी पैरवी खां पोइ ई ॾोहिटो आहे हाफ़िज़ परे जो हाजी अलाह खे हाँ। इन बसि जॻह संभाली। परहेज़गारी असांजी तक़रीबन ही मुंहिंजी नाई पीढ़ी आहे, इन में असांखां उहा शइ थोरी हटी वई आहे जेका असांजी सख़्त जेतिरी ओतिरी, पर अञा माशाअल्लाह कुझु न कुझु आहे। पोइ हिते अचण सां हुन रस्ते जे करे हिते जी आबाद थियो चाचो, त हिते वेंदे रस्तो ॾिनासीं। पोइ ही ॻोठु कंहिंजे नाले सॾिबो उन वक़्तु? ही वरनार जीअं असुल खां जीअं क़दीमी हिते ॼाओ आहे ॻोठ जो नालो आहे वरनार, असुल खे वरण ज़ात जा ठकुर रहंदा हुआ। छा थी वरी ॿुधायो? वरण ज़ात जा वर्ण ज़ात जो ठकुर रहंदा हुआ। राजपूतनि जी हा, ज़ात आहे वरण, हा वर्ण। उहे हिते आबाद आहे। पोइ उहे बि इन बीमारियुनि में छॾे विया कोई बयाबान हो। हाँ। पोइ हिन में असांजी यादगिरी में दल, हिंगोरो, उनड़ हाँ। ऐं समूह इहे अची आबाद थिया। इहे सभु समाटी क़ौमूं। हिन समाटी क़ौमूं, हाँ। ठीकु आहे साईं। पोइ उन मां ॿियूं क़ौमूं पंहिंजे हिसाब सां अॻिते पोइते जीअं आबाद थींदा विया त निकिरी विया। हाँ। बाक़ी हिंगोरो ऐं समूह हिते रहिया। हिंगोरो समूह। समूह हिंगोरनि जो वॾो भला को? जी हिंगोरनि जेको नालो वरितो हिंगोरनि जेको वॾो केरु हो? साईं वॾो हिननि में नांगोतर हुयो, नांगोतर। नांगोतर हुयो, हाँ। ठीकु आहे। हाँ। आयल हुयो, सुमार हुयो, सुमाराणी जो हिकिड़ो पाड़ सॼो सुमार हुयो, पेरज हुयो। पहिरें चयो। जी हा, हा। इहे हिननि जे पाड़नि जो जेके से वॾा हाणे मदरसो कीअं खोलियो, कीअं हो अॻिते दीन जी ख़िदमत कीअं थी थिए? हिते अची वेठो हा। ती मदरसो खोलियो। पोइ उन वक़्त में हिते जो गुरबत जो हिसाबु वधीक हूंदो हो। तक़रीबन हितां खां 5-7 ॻोठनि में सुबुह जो वॾा छोकिरा जेके हूंदा 12 सालनि जा उन्हनि खे सुबुह जो सवेल मोकिलींदा, पकड़ वठी ईंदा, उन्हनि खे खाराईंदा। बाक़ी जेको नंढा हूंदा उन्हनि खे जेका बि घर में पचंदी उहा खाली तक़रीबन 150 तक छा ॾींदा हूंदा छोकिरियूं छोकिरा। राति जो रधो पको जेको बि थींदो हिते खाईंदा हुआ। हिकिड़ी वॾी लांडी ठहियलु हूंदी, उनजे हेठां वॾो थलो ठहियलु हूंदो। पोइ उन्हनि खे संभालणु, उन्हनि जो जेको कपिड़ो लटो धोअणु या उन्हनि जो सभु हथ जी चकी सां पींदा हुआ ऐं उन्हनि जो जेको हलंदो इहो मुसलसल हलियो आयो 1977 77 ताईं। 1977 हाँ। 77 हाँ। 77 में 75 में काके हाजी जी अदरंगो थी वियो, उहो बि मदरसो क़ाइमु रहियो। 78 में वफ़ात करे वियो। 77 खां 78 में 3 साल मुसलसल मज़े करे ऐं चाचो बाबू ॿई गॾु वफ़ात कया। उन वक़्त में तक़रीबन असां वटि 12-13 घोड़ा, 60-70 शागिर्द, बाक़ी कुझु बकरियूं कुझु डगियूं, इहो माल हो। ही जेको चवंदो त पैदल हज फ़क़ीर जेके तव्हांजा जेके बुज़ुर्ग विया, 3 कया। त सही पैदल हज जो ज़मानो जो वॾो आहे। 3 कया। इहे कीअं विया, कॾहिं विया, कंहिंसां गॾु विया? हुतां खां खेजड़ियारी खां। खिजड़ियल खां। जी हा। हा। हिकिड़ो हुननि हज़ कयो बिल्कुलु सॼो सफ़र हरमैन शरीफ़ जो सॼो पियादल, त कंहिं जॻह ते को वसाइल सुवारियो न वरितो। हा। ओसन कहिड़ो थी सघे थो अंदाज़न? अंदाज़न उहो 30 जे लॻभॻि, 1830-35 जे लॻभॻि हुजे, इहो हुयो साईं। त उन हिसाब सां थी सघे थो। असांखे उहा यादगिरी कोन्हे त उहो सन हिजरी कहिड़ो, ज़रूरु असांजा लिखियल हुआ कि उन जा के साथी हुआ जेके हुन सां गॾु विया उन ज़माने में, छो त पैदल कुझु नवाब शाह जा हुआ, हितां जो। हाँ। कुझु नवाब शाह जा हुआ, पालारी ज़ात जा। पालारी ज़ात जी हा। नाला हुन कोन था अचनि। नाला मूंखे कोन था अचनि, असांखे ॿुधाइण जी ज़रूरत आहे, पर मुंहिंजी उमिरि नंढी उन वक़्त में मूंखे यादि कोन्हे पियो। पर हुनजी चाचा साहिब जे डायर में लिखियल हुआ, डायर सॼी असांखे उते रहिजी वई परे पासे। सामे ॻोठ में। हाँ। ठीकु आहे न। पोइ तक़रीबन 4.5 साल पूरा कटे तंहिंखां पोइ वापसी 4.5 साल 4.5 उते रही पिया। न सफ़र में सफ़र ॾुखिया हुआ उन वक़्त में। बयाबानी अहिड़ी जबलात हूंदी हुई जो पाणी खुटी वेंदा, पोइ किथे वञी कंहिं चूंड पाणी जे लाइ कंहिं वटि वसाइल हिसाब सां रहणो पवंदो, अहिड़ी हिसाब सां वॾे मुफ़ासिले वॾे जाखोड़ सां ई पहुता। पर बचण जो हिन में तक़रीबन चवांसीं 22-23 रफ़ीक त रवाना थियासीं। उन में असीं साबित जेको सो 5 माण्हू वापसि आया। कुझु विच में थकी विया, के किथां टुटी विया, के उते टुटी विया, को विसाल करे वफ़ात करे, के गुज़ारे वीचारा विया, सफ़र में गुज़ारे विया, के ईंदे के वेंदे। पर टोटल 22-23 माण्हुनि में 5 माण्हू वापसि
एॾो वॾो सफ़र ॿिया गुज़ारे तव्हांजे जी। वालिद साहब जे बारे सां ॿुधाइजो वालिद साहब जेको हुते न जेको जी। उनजी ख़िदमत ऐं उनजी वफ़ात कॾहिं जी ॿिन्ही जी हिकिड़ी सां ॿिन्ही हिकु साल ॿिन्ही जी इहो हिकु जेको साल। 1978 जो ॿुधाईंदो 1978 में बाबो गुज़ारियो रमज़ान शरीफ़ जे 28 रोज़े 27 जी शाम क़दर जी शाम चाचो हाजी अल्लाह को गुज़ारियो रबिल अवल जी 6 तारीख़ हाँ जी एतिरो छटो बाबे जी उमिरि तक़रीबन 90 जे लॻभॻि 90 जे लॻभॻि जी काके जी उमिरि 136 साल हाणे जिते दफ़न थिया आहिनि उनजो भई जॾहिं बाबो गुज़ारियो तॾहिं वसकारियो टाइम हुयो त असांजो एम.एन. अब्दुलादी साहिबु त हिन ओलिया में रखण जो हुननि जो तमामु का वॾी शौक़ु हुओ हुननि ही जेको लाइक पीर आहे लाइक पीर आहे। लाइक पीर हा जी हा इहा आहे सतें सन इहो लाइक पीर सते लाइक सन पीर। जॾहिं हिते बयाबानी आहे का बि आबादी न हाँ जी हा पोइ सफ़र ते वियो उतां खां गुज़ारियो पोइ वीचारी दुनिया जी आबाद थी वई हिते मुज़ावर रखियो पीरनि आहे मख़तूमनि जी गादी मां हाँ पोइ मुज़ावर रखियऊं अलाह जो वली अला शख़्स चवंदा ठीकु आहे साईं पोइ मुज़ावर हितां खां उमान रखी विया पोइ हुननि मुज़ावर रखियो उमान कोन कढी सघिया की हितां खां अमान माना अमन त अमानत अमन त अमानत जेका उन टाइम में रखंदा हुआ सफ़र जे हा हिसाब हा सां हा उहा पोइ बख़्शे विया ॿिनि सूरतनि में ॻाल्हि आहे हाणे असांखे यकीन ई कोन्हे ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि कनि था त वठी विया हिकिड़ी सफ़र खां पोइ पेटी ख़ाली के चवनि था त बख़्शे विया हाणे इहा जेका माण्हू हिकिड़ी ॾिस कूड़ जी ॻाल्हि करे या त कूड़ जी त ॻाल्हि कोन्हे ही लाइक पीर केरु इहा ख़बर नथी पए पीर मख़तूमनि जी गादी मां मख़तूमनि जी गादी सुर नूर में सफ़र ते वियो गुजरात खे हा ठीकु आहे न साईं जॾहिं चवनि था साईं हाणे इहा ज़िबानी ॻाल्हि आहे जी 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 हा त जॾहिं वियो ते तॾहिं हिते हिननि जो जेको राति जो हिन नाइट त नाइट करे जॾहिं सुबुह जो दरवेश उथियो जॾहिं निमाज़ ते ताजिद ते उथियो निमाज़ पढ़ी रहियो त जी हिकिड़ो ॻाल्हि ॿुधो था की आसास वारो दड़ो आसास वारो सुख वारो दड़ो मतिलबु आसास वारो सुकून वारो सुकून वारो अच्छा हुआ त बयाबान निकिरे हलिया विया जॾहिं गुजरात में बीमार थियो तॾहिं हुननि खे वसियत कयई त मुंहिंजो लाश मां वठियो वापसि वेंदा छॾींदा कोन जे करे मुंहिंजा 100 ॾींहं पूरा थी वञनि त जिथे मुंहिंजो उठड़ी हुई सुवाल ॾाची ॾाची ठीकु आहे न जिथे वेह उते मूंखे उमान न रखिजांइ मूंखे उते रखी वञे भई गुजरात हितां खां अॻिते आहे हितां खां लांघो हुयो वञण जो अॻिते ही नदियूं हुयूं हिन जे करे हितां लांघो थींदो पोइ जॾहिं वापसी में आया त हिते उठ वेही रही पोइ थिए इन जॻह ते इन जॻह ते जिथे हिननि पहिरीं मदफूना सुकून वारी जॻह पोइ फ़क़ीर खे त रखी विया पीर खे पोइ हुन ख़लीफ़ा ॾिना ख़लीफ़नि खे त इहा हुजत कोन्हे जो पीरनि सां कनि पोइ हिननि जो हाणे असां त रखूं उमानत पोइ अॻिते मालिकनि जी मर्ज़ीअ जे कढाईंदा त ठीकु आहे न कढाईंदा पोइ इन जे विच में केतिरी दुनिया परवरिश कई इहा ख़ुदा ख़बर आहे पर तक़रीबन 100 साल जे लॻभॻि खां बि अॻु अंग्रेज़नि जे दौर में हिन खां बि अॻु में हीउ नंबर जेको सो शीदी जो जन पाण में वेठा आहियूं कंहिंजो साईं शीदी जो और कीअं उहो छा त जॾहिं पीर हिते रखियो वियो त उनजी परवरिश करण लाइ मुज़ावर कोन ख़िदमत जे लाइ ख़िदमत जे लाइ परवरिश जे लाइ पीरनि शीदी खे मुक़ररु कयो त तव्हां हिते रहो पोइ अंग्रेज़ उनखे ही 8 एकड़ 17 गुटा बनी सर्वी करे शीदी कंदा आहिनि दड़े ते असांजे माइटनि जी यादि अॻु में के ॻाल्हि कनि था हिते लक्ष्मी शीदन काचियो शीदी रहंदा हुआ ए नाला वारी ॿुधाए हिकिड़ो लक्ष्मी माई जो नालो माई जो नालो लक्ष्मी हा ऐं मुड़ुस जो नालो काचियो काछियो काचियो शीदी जेके लाइक़ पंहिंजी परश रखंदा पोइ उहो नंबर जीअं पोइ जीअं आबाद थिया त ॿिया नंबरनि सां गॾोगॾु इहो नंबर बि 19 नंबर आहे हा 8 एकड़ 17 गोटा आहे जंहिंमें हींअर असांजो ॻोठु आहे पोइ उन्हनि जे ख़ानदान मां हू उन्हनि जे खानदान ॿिनि क़िस्मनि ॻाल्हि आहे पर ख़ासि करे हितां खां साम्हूं इंडिया में बुहार ॻोठु आहे बुहार बुहार हा जेको दलनि जे नाले सां आहे दल क़ौम जे नाले सां हा उते बि शीदी वेठा आहिनि चवनि था इन्हनि जे खानदान में के चवनि था त मख़तूमनि पंहिंजी दरगाह तां परवरिश लाइ मोकिलिया उहे वफ़ात करे केॾांहुं विया इहा वधीक ख़बर नाहे कोन्हे का ख़बर कोन्हे को ठीकु आहे पोइ काको हाजी हिते आबाद थियण खां पोइ परवरिश कई ॿुआरी कढणु क़ुर खानी कराइणु ख़ैर ख़ैरात जे हिसाब सां परवरिश लाइक़ पंहिंजी ख़िदमत कंदो ठीकु आहे पर ख़ासि करे सुबुह ताईं निमाज़ पढ़ी ईंदो पोइ इशराक जे विच में जेतिरो गोल थींदो सो पढ़ी हिते जेके बि मोमाटी वारा हूंदा उनखे बख़्शे फ़क़ीर खे बख़्शे वापसि पोइ जीअं पाकिस्तान हिंदुस्तान थियो त पाबंदी वधंदी वञे पर फ़क़ीर रूट पंहिंजो न छॾियो मथां खां अयूब जो दौरु सख़्तु आहे अयूब जो दौरु सख़्तु आयो त काफ़ी फ़क़ीरनि हिते जेके ॻोठु वॾो आबाद हो तक़रीबन 500 घर खां बि मथे आबाद बाणा 65 में ख़तमु थियो
त उन्हनि चयो त हाई साहब तूं अचें तो मार्शल लॻल आहे हिंदुस्तान पाकिस्तान हिसाब सां अलाह सां ॾींदो असां त कंहिं लालच में वञूं कोन था ओलिया ते वञूं था कुल बख़्शण जे लाइ पर हिकिड़ो ॾींहुं थोरो पेर खणी पगी जेके पगी रहंदा रेंजर जा उन्हनि थोरो पेर खणी कंहिंखे तंग कोन कयो पेर खयो त सामे पासे असांजा माइट हुआ उन्हनि चयो त हाई साहब तुंहिंजो अॼु पगी पेर बाबा अॼु खां पोइ हितां खां दवा ॾियो पोइ सुबुह जो इशराक पढ़ी ॿार बि जेके बि शागिर्द हुआ उन्हनि खे निगाह कराए दुआ घुरंदो पोइ काके मथां पाबंदी वधंदी वई 5-8 जंग थी 5-8 जंग थी त जंग त सॼे बॉर्डर जे बराबरि में थी पर हिते 5 ॻोठनि जे लाइ हिकिड़ो अफ़सर जेको रहंदो हो पहिरीं इंडिया जो BSF जो उहो एॾो त कटर हो हिंदू तंज़ीम जो माण्हू हुयो उहो मुस्लमान जे ख़िलाफ़ हो लाल बहादुर जी गवर्नमेंट हुई लाल बहादुर शास्त्री जेको 5-8 जंग में उहो अटैक थियो वरी हो या अटैक थियो जंग मंझि मरी वियो ठीकु आहे साईं उहो बि मुस्लमान जे ख़िलाफ़ हो मस्जिदनि खे बाहि ॾियणु उनजो नालो कोन थो अचे ऑफिसर जो नालो मूंखे यादि हो पर थी सघे गुलाम मूंखे यादि हुजे भले मूंखे यादि कोन्हे ठीकु आहे गुलाम ॾिना पोइ हीअ 4 ॻोठ जेके हितां अची विया ॻोठनि जा नाला ॿुधाए वरणार हुसैन जो तड़ डेपली डेपलो 4 ॻोठ मुस्लमान जो असांजो ॻोठ बॉर्डर ते हो सलोनी ते हुई डेपली बॉर्डर ते हुई सलोनी ते हुई डेपलो ऐं हुसैन तड़ बॉर्डर खां 2-3 किलोमीटर पोयां हुआ उहे जहिड़ो निकिरण जी उन तयारी कई हुनखे धमकियूं वमकियूं ॾिना उन्हनि वीचारा निकिरण जी तयारी कई मथे पहुची विया पहुची विया त हिननि भॼाए पुठियां खां गोलियूं जंहिंमें 2 दर्स 3 समा हुननि खे गोलियूं लॻी वियो त उन्हनि खे गीले हुसैन तर जे खूह में उछलाए मथां हुनजे जेको काठ किला जेके घटि ते कोड़ जंहिंखे चवंदा आहिनि उहा जेका खुतल हुई उहा मथां उछलाए विया ॻोठ वियालिया कुझु बाहि ॾे ॻोठनि टाइम 5-8 महीना साड़िया खणी मस्जिदूं बि साड़ायूं जाम जेको क़ुर शरीफ़ या अहिड़ो किताब फ़िक़ह जो लाहौर जे कराची पर लाहौर जो तॾहिं छापो आम हूंदो लाहौर जे छापो त उन माण्हू ते सज़ा बि कराए छो त आम माण्हू ईंदो आहे त हाणे पुराणा कुतब खाने जा किताब त हिकिड़े ॿिए वटि पिया हुआ पर हुन ते साज़ पाकिस्तान ॼाणाए करे हुनखे हुनमें अनुवाल करे हुननि बाहि ते ॾिराई जंहिंमें जे असांजे चाचे खे बि 2 दफ़ा हुन पंहिंजी हाज़ुरी में वरितो पर छॾे हिते विया पर हुनखां सुवाल जवाबु ज़रूरु कया हो तव्हांजी पाकिस्तान सलाह आहे की तव्हां पाकिस्तान में रहण वारा अहिड़ी वॾा सुवाल हुन पुछाए जेके शहीद थिया हुते बि असांखे ॻाल्हि ॿुधी पर शहीदनि जा नाला हुननि खे कोन थिया तव्हां 3 ॻोठनि जा नाला ॿुधाया उन्हनि शहीदनि मां कंहिंजा नाला अचनि था हसन हारून इहे ज़ात जा केरु समा हसन ऐं हारून समा ॿई हा अलानो अलनो जी इहे 3 समा आहिनि टिनी जा मूंखे नाला यादि आहे 2 दर्स होत मारूं हिते वीरावा में हींअर 4-5-7 साल थिया गुज़ारे वियो हिन जो पुटु हिकिड़ो हाँ जी हा ऐं हसन हिन जो पियो खैरे जो हिन प्यारतर जो हिकिड़ो गाहो असांजी समन जी नुख में 2 जेके से पौमा न 2 गाह हुआ हिकिड़ो पौमा जी हा 3 हुसन तड़ में ए शहीद थिया हिते या 2 दर्स आहिनि जंहिंजा माइट वेठा आहिनि तुगुसर में तुगुसर ऐं गलत